मेरी ख्वाहिश भी थी और मैं आ भी गया। सही, थैंक यू सो मच। अच्छा, बहुत सारे दोस्तों को शायद कम पता हो या जिसने तहजीब भाई के इंटरव्यू सुने होंगे तो उनको पता होगा कि तहजीब भाई का एक जिंदगी का एक बहुत बड़ा अरसा जो है वो सिंध में गुजरा है, हैदराबाद में गुजरा है, बदीन में गुजरा है, मेहरान यूनिवर्सिटी में पढ़े हैं और सिंधी ज़बान से, सिंधु दरिया से तो वैसे ही वो सिंधु दरिया के आशिक हैं, जहाँ पर वो रहते हैं वहाँ भी सिंधु बहता है और ये भी, और सारी जो सिविलाइजेशन है हमारी इंडस सिविलाइजेशन वो सिंधु दरिया पर ही डिपेंड करती है, तो उनसे उनका ताल्लुक है, इसीलिए उनका भी मिट्टी से ताल्लुक है। और तहजीब भाई सिंधी जैसे जानते हैं तो मैं थोड़ा बहुत सिंधी में असीं ॻाल्हायूं जेकॾहिं स्टार्ट में त कीअं रहंदो, ख़बर पवे माण्हुनि खे मथां शक हुजे। भले भले ॻाल्हायो। अच्छा तहजीब भाई, शुरुआत पाण हितां था कयूं त अव्हां जो सिंध में कोट अदू खां हैदराबाद, हैदराबाद खां बदीन अचण वारो जेको सफ़र आहे उहो कीअं रहियो, वरी हिते पढ़ाई स्पेशली मेहरान यूनिवर्सिटी वारो थोरो जेकॾहिं उहो असां सां शेयर कयो आहे। आऊं अक्सर चवंदो आहियां कि हिकु फैमिली हिकिड़ो शाइर बर्दाश्त करे थी सघे, माना हिकिड़ो ख़ानदान हिकिड़ो शाइर बर्दाश्त करे थो सघे। आऊं माना 6 क्लास खां ई निकिरियोसि पंहिंजे घरां जी पढ़ण जे लाइ, पढ़ाई त लाइ थई या न थई, ऐं पढ़ाई जा निकितोसि, पोइ कोट अदू में वियो, पोइ वरी बदीन अचियोसि, हैदराबाद रहियो आहियां, मेहरान यूनिवर्सिटी मां पढ़ियो आहियां, मुंहिंजी माना उते आहे इंजीनियरिंग, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे। पोइ आऊं इहो हली वियुसि बहावलपुर इस्लामिया कॉलेज, इस्लामिया यूनिवर्सिटी, होॾां हलियो वियुसि, त हुतां मां MA कई, वरी लाहौर में MPhil उर्दू। ही तो हुयो तालीम जो सफ़र, ऐं हिन सारे सफ़र में सिर्फ़ तालीम कोन हुई, बाक़ी सभु कुझु हुयो।